जहर जिंदगिया। कमाल खान, मुझी दिल चवे थी तो हाणे तुझी शादी कराइजे। अदा साईं, शादी कबी उन लाइ काई छोकरी हुजे जेकी दिल खे पसंद अचे। हाँ, इन जो मतलब त शादी तव्हां पंहिंजी पसंद सां कंदो। जॾहिं तव्हां शादी पसंदि करे सघो था त पोइ मां छो न। छो अदा, तव्हांखे कलसूम पसंद न आहे छा? भाॼई, कलसूम बि काइन हवेली में रहण जहिड़ी आहे। जॾहिं न्याणीअ सां शादी करण जो इरादो न पियो रखे त पोइ हिनखे बेवकूफ़ छो थो बणाए? माई सकीना, तव्हां कहिड़नि ख्यालनि में गुम आहियो? बेगम रुखसार हमेशह शिकायत कंदी आहे त हाणे तव्हांजो कम ते ध्यानु कोन्हे। बाबा, जेकॾहिं कमु तोखां नथो पुॼे त पोइ ॿुधा त मां कंहिं ॿी नौकिरियाणी जो बंदोबस्तु कयां। साईं, मुंहिंजी चाह ते तव्हां कंहिं ॿिए खे रखियो त पोइ मां काॾे वेंदसि? असांजे घर जो गुज़र सफ़र कीअं थींदो? जेकॾहिं तूं चाहीं थी त तोखे कम तां जवाब न ॾियूं त पोइ तूं कम ते ध्यानु रखंदी कर। तुंहिंजो ध्यानु कम ते घटि ऐं असां तरफ़ वधीक हूंदो आहे। साईं, तव्हां बेफ़िक्र रहो, अॻिते मुंहिंजो ध्यानु कम में रहंदो, तव्हांजी तरफ़ न रहंदो। अदा, हिन माई खां कमु छॾाए वियो आहे। कमाल, वीचारा ग़रीब आहिनि, हलण कमु करे कोन थो। घर में जवान छोकिरी अथनि, पुट बि ईअं सम्झ त छॾे चुको अथनि। हाणे जेकॾहिं हिन खे जवाबु ॾींदासीं त हिन जे घर जो चरखो कीअं हलंदो? मां त हिननि ते वॾो महिरबान आहियां, रहण लाइ जॻह बि ॾिनी अथमान, पर कमाए खाइनि नथा त उन में मां छा कयां? साईं, इन जे करे त मां माईअ खे कम खां जवाब कोन थी ॾियां। पिट नाहे खणी, कुझु कम हीअ थी करे, कुझु वरी ओठे जी भेण कलसूम करे वेंदी आहे। रपन ऐं राणो ॾींहों ॾींहुं असांजी हाणे गिची में पवंदा था वञनि। उन ॾींहुं ॿुधो पिया न त छा पिया चवनि त ओठे खे लेटाईंदासीं। शायदि उन्हनि खे इहा ख़बर न आहे त मुंहिंजो नालो आहे ओठो, हणंदो आहे सोटो। अहिड़ो हणंदो आहे सोटो जो बकरी बेकटी न करे। अदा, हिकु त रब ने राणे में हथ न विझो, जेकॾहिं हथ विझो था त ठाहे ठुके हथ विझोसि, न त पोइ इहे ॿई बेवकूफ़ आपे खां ॿाहिरि निकिरी ईंदा, पोइ इन्हनि खे मुंहुं ॾियणो ॾुखियो थी वेंदई। सही थो चए अदा, सही थो चए। हाणे उन्हनि खे खट भेड़ो करणो आहे, अहिड़ी महिमानी ॾियणी आहे जो ज़िंदगी भर यादि रखनि। गाह जो गाॾो करे घर विया आहिनि, बेपारी जी मानी खाई वरी ॿीहर ज़मीन ते ईंदा। हाणे शाम जो थींदा अदा, जे थोरो अॻु में अचो आहे त गाह कनि पिया। टकर न कर कुर्बान, शाम त शाम ई सही, न त सुभाणे। हाणे कम अहिड़ो पको कंदासीं जो उन्हनि खे भॼण जो मौक़ो ई न मिले। अभाइयो, रपन वारनि खां पोइ पाणी जो वारो शायदि। अला रखा न पाणीअ जो वारो कंहिंजो बि हुजे, पर इहो तूं छो थो पुछी? तॾहिं इन करे मां पुछां पियो त मूंखे उन शैतान जी तलाश आहे जंहिं मुंहिंजो नंबर बुड़ायो आहे। हथ अची वियो न, कुहाड़ीअ सां टुकर टुकर करे छॾींदोसांस। पाणी बि एतिरो छॾियो अथई जो नंबर तारो तार आहे। कणक जी मुंद बि चढ़ी वेंदी, कोई बि पाणी सुकंदो न। हाणे मां बि सम्झी वियुसि त तव्हां कंहिंजो पेरो खणण लाइ निकिता आहियो। अलार खान, रपन राणे जे वारे खां पोइ पाणीअ जो वारो जमाल जो हुयो, पर जमाल अहिड़ो त न आहे जो कंहिंजो नुक़सान करे। पर रब ने राणे चयो हो त पाणीअ जो वारो त कालूअ जो हो। छा तव्हांखे मूं मथां शक आहे? ॻाल्हि शक जी न आहे,
तव्हां ॿई ॼणा ॻाल्हि लिकाए मूंखे शक में मुब्तला पिया कयो। रबन ऐं राणे जे पाणी जे वारे खां पोइ कंहिंजो वारो हो पाणीअ जो? तुंहिंजो, जमाल जो, या असुल इन शैतान ओठे जो? हालार खां न वारो जमाल वारनि जो न हो, पर जे ओठे जो हुजे हा न तॾहिं बि हू अहिड़ी ग़लति हरकत न करे हा। ॿुध न, उन शैतान इंसान खे त मां ॻोल्हे हर हाल में लहंदुसि। तूं भले उन ते कख रख, पर मां तोखे इहो ॿुधाए थो छॾियां ख़ुदि न, जंहिंजो बि हथ हूंदो न उनखे बख़्श न कंदो माए, छो त हालार जी सट मुड़स चट। हालार खान इहो इत्तेफ़ाक बि त थी सघे थो। पाणीअ जी अॻे ई खोट लॻी पई आहे, पोइ कहिड़ो लापरवाह माण्हू पैदा थियो आहे जंहिं पंहिंजो फसल भराइण जे बजाए मुंहिंजो फसल ॿोड़ियो आहे। इहा हथ जी सटियल साज़िश आहे। जंहिं ॾींहुं उहो शैतान मूंखे हथ अची वियो न त पोइ तव्हांखे चङी तरह ख़बर आहे, हालार जी सट मुड़स चट। अलाए हीअ तुंहिंजी उमिरि न आहे कम करण जी, पोइ बि मुड़ी नथो कम खां। सावण फ़कीर भाउ ॿुधो कोन अथई त बुख बुछड़ो टोड़, तूं ताईं बादशाह माण्हू, तोखे ॿ पुट आहिनि कमाइण वारा, तोखे कहिड़ी परवाह आहे? मूं वारा छोकिरा सफ़ा बेवकूफ़ आहिनि, उन्हनि खे मां कीअं लॻाम विझूं थो वरिता उहा मूंखे ख़बर आहे। शुक्र कर सावण फ़कीर, तो जहिड़ी औलाद त अल्लाह साईं जग जहान खे ॾे, ऐं राति ॾींहुं पंहिंजी महिनत में रुधल। अॼु ताईं तो कख भञी बीणो न कयो हूंदो। हा, इहा ॻाल्हि त आहे हलण। मुंहिंजा पुट ॼण मुंहिंजा दोस्त हुजनि, घर में आहिनि त सॼो ॾींहुं खिल भोग लॻो पियो आहे, ऐं जेकॾहिं कम में आहिनि न त सफ़ा चरिया थी कम में चंबड़ी था वञनि। वाह सावण बाबा, नाफ़रमान औलाद जो दुख छा हूंदो आहे? इहो तूं मुंहिंजी दिलि खां पुछ। हिन जिगर में छोरे मूंखे झीर ॾेई छॾिया आहिनि। दिलि जो रतु अखियुनि में तरी ईंदो आहे, ऐं अखियुनि मां उहो वहंदड़ रतु अंदर ई अंदर में पी थो वञे। लोक जी मयार ख़ातिर घणी खिलण जी कोशिश कंदो आहियां, पर मुंहिंजो अखियूं मुंहिंजो साथ कोन थी वियो। छोकिरे जे नाफ़रमान जी डंभनि मुंहिंजे चपनि खे एतिरो त ख़ुश्क करे छॾियो आहे। जॾहिं खिलण लाइ सोचींदो आहियां न त हिननि चपनि मां रतु टिमण लॻंदो आहे। रतु सोचींदो आहियां त मालिक अहिड़ी औलाद न ॾे, अहिड़े पुट खां जेकॾहिं निपट हुजां न त भाऊ चङो हुजे हा। हा, सिर जी सिर ते साह न को आसरो, नई का वरी उम्मीद आहे। बाक़ी उन भाॻो मुंहिंजो छोरो खणी मूंखे कमाए न खाराया, पर पोड़े पीउ खे डंभ त न ॾिया। मूं त तुंहिंजा सुतल सूर जाॻाए छॾिया, मूंखे माफ़ कजांइ यार। वाह सावण, क़िस्मत जो लिखियो पियो लोड़िया, कंहिंजो को बि दोर न आहे। मोबाइल हलाइण सफ़ा सवली आहे। ही मोबाइल जा फंक्शन थी, हिते कैमरा आहे, इन में तू पंहिंजा सुठा सुठा फोटो कढी सघे थी, ऐं इन खां पोइ इहे तुंहिंजा निकल फोटो हूंदा हिन गैलरी में, हिनखे गैलरी चइबो आहे, ऐं हिते सभु फोटो पिया हूंदा। हे ॾिस, ही सभु मुंहिंजा फोटो आहिनि, ॾिसां। वाह छोकिरी, फोटुनि में त वॾा स्टाइल थी हणी। हेॾे ॾिस, तूं बि मोबाइल हलाइण सिखी वेंदी आहे। हे ॾिस, ही अथी वीडियो, हिन मां वीडियो ठहंदा आहिनि, ऐं ही सभु वीडियो हिते पिया हूंदा आहिनि, ऐं ही अथी व्हाट्सअप, हिन मां तूं पंहिंजा वॉइस मोकिले सघीं थी, कंहिं बि मूंसां बि ॻाल्हाए सघीं थी। रुगो आवाज़ या फोटो बि वेंदा? आवाज़ सां गॾु फोटो बि वेंदा, वीडियो बि वेंदा। तूं रुगो मोबाइल त घुराए। मां पंहिंजी मोबाइल खणी अचां, पोइ इतां तो मूंखे सभु कुझु सेखारे छॾिजां। रुगो तूं पंहिंजो मोबाइल आण, मीरा तोखे हीअं सेखारे छॾींदी। उन्हनि खे कीअं बेवकूफ़ बणाइणो आहे, राति जो कहिड़े पहर कहिड़ो छोरो केॾी महिल जागे थो, उन्हनि सां छा ॻाल्हाइणो आहे, मीरा तोखे सभु सेखारे छॾींदी। इन खां तू बेफ़िक्र थी वञ। मीरा, ही छा थी चवे? ही साड़ में सड़ी पई आहे, ॿियो छा थी चवे? करे त कुझु न थी सघे, बस पई थी ताना हणे। तूं हिन ॾे कन न ॾे। मीरा, मां हलां थी,
जेकॾहिं मुंहिंजी मोबाइल आई त मां तोखे न्यापो कंदसि, पोइ तूं मुंहिंजे घर अची जाएं। हाँ हाँ तू दिल जाए कर दिल जाए। तू न्यापो कंदी न मीरा जबल जी चोटी ते बची वेंदी। तो भाॼाई तो माण्हू एॾो विसार सड़ियो न हुजे, अंदर जी सफ़ा कोयल लॻी पई आहे। ओ जमाल हेॾे आ। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, राति पाणीअ वारो तुंहिंजो हो न? हालार खान मुंहिंजो त न हो। कमदार त चए पियो त राति जमाल पाणी काहे वियो। मूं पाणी घुरियो हो, पर कमदार चए पियो मां ॿिए खे ॾींदुसि। पर तव्हां हिन बारे में छो पिया पुछो? हाणे छो खे छॾ, हल पुट हलण जी कर, हल। चइबो त इहा सॼी शरारत कमदार खुदन जी आहे। ऐं इहो कमदार कमाल खान जी चुर्च ते शैतानगिरियूं पियो करे। चइबो त कमदार हाणे इन हद ते लही आयो आहे। कमाल खान मूंखे धमकी ॾिनी आहे त तोखे हिन ॻोठ में रहण न ॾींदुसि, ऐं मूंखे चयो हुई त हीउ ॻोठ छॾे हलियो वञ, न त तोखे अहिड़ो तंग कंदुसि जो तूं पाण ॻोठ छॾे हलियो वेंदे। हाणे छा सोचो अथव हालार खान? इन्हीअ कमदार खुदन खे सेख त ज़रूर ॾींदुसि त जीअं ॿीहर शैतानगिरियूं न करे। वो बा वो पप्पा ओदा सिंधी न हालत थदड़ी हीर पई थी हले केदा उथंदो निंड पयल त उते बाक़ी छपा रोगानो। अदा ख़बर अथई अॼु इन छोरे अब्बास मूंखे छा चयो? छा चई? चए पियो तूं मोबाइल ॾेई तो मूंसां संगत रख। पोइ रखी सान तू यारी? यारी रखंदी हीअ छोरी हुन जा दोडा कढे आई हूंदी ऐं तूं तो चवी यारी रखीस। ओदा जीअं यारी जो चई न छोरे खे भरे लपाट ॾिनीमांसि त छोरे जी वायूं बताल थी वई। बस हिकु ॾींहुं लपाट? हा दा न बेली तूं असांजी भेण न आहीं। छो अदा भेण न आहियां? छोरे खे घर ताईं कुटींदी वञी आ, पोइ असां मञूं आ त तूं असांजी भेण। इहो कमु कयां सा पर भॼी वियो, हाणे इहो कमु मां तव्हां ते छॾियो आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ तूं छुटी दी, असां ॼाणूं असांजो कमु। न छोरा न, तव्हांजी भेणी हुनखे घणी मत ॾिनी आहे। कमदार जो छोरो आहे, अहिड़ी ग़लती न कजो। अबो निंड्रा या सुजाग आहे? तुंहिंजी ॻाल्हि आहे की छपायूं थो अथई। सुजाग बि आहे, निंड बि आहे, मणी मज़ड़ा थो वठे। ओ बा जीअं पी चवेव थो उहो ई कजो। मता कमदार जे पुट खे हणी डंडो विझो फिल्म ॻिची में। मां ॻाल्हि त ॿुध, कमदार जो पुट को उठ जो पुट तो रही आ। थाप करण खां कॾहिं न मुड़ंदो तव्हां। वो मां उन वेचारे जी कंहिंसां न कंहिंसां त संगत रखराइणी आहे न, वेचारो वते तो अकेलो हलंदो। मां उन जी संगत कंहिं न कंहिं सां रखराइणी आहे। पोइ असां उन जी संगत अहिड़ी रखराईंदासीं जो ॿीहर कंहिं सां संगत रखण जो सोचींदो ई कोन। अदा जे तव्हांखे मिली वञे न पहिरियां मुंहिंजा सलाम ज़रूर ॾिजोसि। हा दी तुंहिंजा सलाम असांजे अखियुनि ते अहिड़ा वञी सलाम ॾींदासीं जो यादि कंदो। सम्झ पची वियसि, दिलि जाए कर। फिटी छोरे अब्बास जी, ख़बर न आहे त ही छोरा अलाए कहते विया आहिनि। तुंहिंजा पुट आहियूं त असां तोते ई वेंदासीं न, ॿियो कंहिं ते वेंदासीं? अड़े छोरा मूं कॾहिं अहिड़ा जहिड़ा कया आहिनि जो तव्हां मूं ते विया हो? वो बा अलाए अम्मा त चए पई त मुंहिंजो घोट बि जवान में वॾो अरडो हुयो, जीअं अॼु तव्हां ॿई आहियो। अब पिणे अरडो त हुयो पर अहिड़ो कोन हुयो जहिड़ा तव्हां ॿई आहियो। तव्हां ख़बर न आहे कंहिं ते विया आहियो। यार जी यारी ॿई था चओ न लाइ कंहिं ते विया आहियो। ओ अम्मा अधु अधु तोते आहियूं, अधु आहियूं बाबे ते, इन करे असांजो थोरो कार बि मटिजी वियो आहे। छोरी अहिड़ो त बुछड़ो कंदी जो ॻोठ में मुंहुं खणी हलण जहिड़ो न रहंदुसि। मां सम्झां थो त मुंहिंजो अंजाम तमामु जल्द रईस कमाल खान जहिड़ो थियण वारो आहे। जे ईअं थियो त पोइ न इन खां पोइ त मौत बहितर आहे। मरण त पसंदि कंदुसि पर पंहिंजो कारो मुंहुं करे घिटी में न बीहंदुसि। जमाल हेॾे तो खेकड़ो लाचार पियो हो,
जो हालार खे चई त रात मुंहिंजो पाणीअ जो वारो न हो। हालार पुछो मुंह खणी ॿुधायो मुंहिंजो वारो न हो। छा तोखे कालूअ कोन सम्झायो छा? कालू जॾहिं मिलियो ई न आहे त सम्झाईंदो छा? वॾो को निभागो आहे इहो कालू, सॼो ठहियल ड्रामो विञाए छॾी। आखिर मसलो कहिड़ो आहे? होॾां हालार तो पुछंदो वधे, हेॾां तूं। छॾ हाणे हिन मसले खे। हाणे ॿुध, हालार जे ॿीहर मिलई ऐं पुछई त चजांसि मूंखे काई ख़बर कोन्हे, ॿुधई न? मता वरी का नई थाप हणी ॾो तूं जो कावड़ करींदो मुंह मथां। अरे ख़ुदि न कमदार, ॻाल्हि त हाणे ॻीची में पइजी वई। जे इहा ॻाल्हि रईस वॾे खे ख़बर पई न त रईस वॾे जा हथ मुंहिंजी ॻीचीअ में हूंदा। हूअं त दा सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि न वेंदो आहे। अॼु जेकॾहिं कमु पियो आहे त सॼो ॾींहुं घर में पेर न पातो अथई। अलाए काॾे गुम थी वियो। अलाए काॾे गुम थी वियो हलियो? काॾे गुम थींदो जॾहिं पिणे मोकल ॾिनी आहे न त कंहिंजो बि फिरको कोन फिरंदो। अॼु न त सुभाणे मोबाइल मिली वेंदई न। या मोबाइल करे करे चरी नथी पवी। अम्मा चरी थी वेंदसि। हिन वक़्तु जेकी मुंहिंजी दिलि में आंद मांद आहे न, जेकॾहिं अॼु मोबाइल न आई त मूंखे सॼी राति निंड न ईंदी। तोबा अल्लाह साईं तूं रहम कजांइ मुंहिंजी हिन छोकिरीअ ते। ही मोबाइल करे करे पंहिंजा होश न विञाए वेहे। अम्मा जेकॾहिं तूं मुंहिंजी जॻह ते हुजी आ न त तूं चरी थी वञी आ। हे त मां अलाए कीअं पाण खे संभालियूं बीठी आ। अड़ी असां एड़ा शौंकड़ा ई कोन कयासीं जो चरिया थियूं। सरकार कम थोरो ग़लति थी वियो आहे। मूंखे त ख़ौफ़ आहे त किथे हालार मुंहिंजा पेरा खणी हिते न पहुचे। पहिरियां ई मां ताजी नज़रुनि में किरी चुको आहियां। इहा ॻाल्हि ज़ाहिर थी ऐं इल्ज़ाम मूं मथां आयो। तो मुंहिंजे चवण ते हालार ख़ान जी ज़मीन ॿोड़ी आहे। मां तोखे ज़मीन में ज़िंदा दफ़न करे छॾींदुसि। सरकार जेको तव्हां मूंखे हुकुम ॾिनो मां उन ते अमल कयो, पर इन निभागे जमाल सॼो कमु विञाए छॾियो। ना अहली तुंहिंजी आहे खुदन, तुंहिंजी। तूं इल्ज़ाम ॿियनि जे मथां आणी मुंहिंजे घर खां बची थो सघी। सरकार मां कोशिश कयां थो त इहो इल्ज़ाम के ॿिए मथां हणायां, पर अहिड़ो को माण्हू सुझे कोन थो जेको इहो इल्ज़ाम पाण मथां खणे। मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां खुदन। जेकॾहिं तुंहिंजी लापरवाही जे करे इहो इल्ज़ाम मुंहिंजे मथां आयो त पोइ तोखे मुंहिंजे हथनि मां केरु बचण थो सघे। ही त अञा शुरूआत आहे ऐं तूं पहिरें ई कम में नाकाम थी त पोइ तूं अॻिते हालार ख़ान खे कीअं तंग कंदे? सरकार तव्हां पंहिंजनि इन्हनि मसइलनि खां मूंखे ॿाहिरि रखो त बहितर आहे। जेकॾहिं तूं मुंहिंजे मसइलनि मां ॿाहिरि निकिरणु चाहीं थो त पोइ तोखे जीअण जो को हक़ न आहे, को हक़ न आहे। अमल कंदुसि सरकार, अमल कंदुसि। माफ़ी मूंखे कन खोले ॿुधी छॾ खुदन। कमाल ख़ान वो कारीगर आहे जेको कॾहिं पंहिंजो वेर न आहे छॾींदो। कुझ न साड़िया मुंहिंजा आंडा कॾहिं टायर ॾींदो सन टांडा। वाह साईं वाह। अलाए मतलब आवाज़ के बनवा ना अलाए। वॾो बाबू आयो जो त सही भला रईस आयो मिलूं सही। बादशाही जो कर सदाई खुश हूंदो।
ॻाल्हि ॿुध, ही डंडा बाठा छो कयां अथई? ई डंडा इन करे खायनि रहिस जो कुत्ता साम्हूं न ईंदा। भोतार वॾा ॾिसी थो न भा, असां हाणे कुत्ता थी वियासीं। रब न ही तव्हांखे न आहे, तव्हां ग़लति मक़सदु न कढो। वो वधार साईं, अब हिते कहिड़ा कुत्ता आहिनि जे ओठे वारा वधंदा डंडा खयूं, परी ज़मीन ते खोड़ रोलू कुत्ता घुमंदा था त। हा, कुत्ता त रोलंदा वतन था, पर यार ख़्यालु कजो, जेकॾहिं न इन कुत्तनि तव्हांखे घेरे में आंदो त अहिड़ो छिछाड़ींदो जो तव्हांखे भॼण जी वाट ई कान मिलंदी। अड़े बाबा, हरू भरू ॻियाड़ी छो था हणो? पंहिंजा पाण में आहियो, हिक ॿिए सां कुर्ब ऐं मोहबत सां ॻाल्हाए नथा सघो? भोतार वॾा, असांजो त पाण में वॾो कुर्ब आहे। जॾहिं बि मिलूं था न त ईअं थो लॻे त ॼण भटनि ते मिर्चूं पइजी वई। अजाई ॻियाड़ी न हण, ॿई धुरियूं पाण में गॾु आहियो। पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो, अॼु ॾींहं खां वठी न ही तव्हांजे फसल में लहंदा, न ई वरी तव्हां हिननि जे फसल में लहिजो। इहो लुस बस अनायूं कंदा। ज़बान संभाले ॻाल्हाए, तुंहिंजो मतिलबु आहे त असां लूस पो कंदा आहियूं? लिख लछण वॾा भोतार, ॾिसी थो न असां त हिननि जे बारे में ॻाल्हायूं कोन था, पर ही वञनि था अलाए छो आपे बार निकिरंदा। मां सम्झां थो ॿिन्ही धुरियुनि खे इज़त रास नथी अचे, तॾहिं त तव्हांजा हिक ॿिए जी ॻीचीअ में हथ आहिनि। ख़ुदा खे मञो, सुधरो, ॿेली छो अचे गंद कयो अथव। मां वरी बि तव्हां ॿिन्ही धुरियुनि खे कुर्ब ऐं प्यार सां सम्झायां थो। तव्हां लाइ सुठो इन में आहे त ॿई धुरियूं पाण में सुधरी वञो। जे न सुधरियो न, पोइ तव्हांखे मां न पर मुंहिंजी लठ सुधारींदी। मूंखे सिर्फ़ एतिरो ॿुधाए त तूं मूंसां शादी कंदे या न? मूंसां शादी करण बि चाहीं थी ऐं वरी मुलाक़ात खां बि डिॼंदी। ईअं छो कलसूम, ईअं छो? मां मुलाक़ात खां डिॼां कान थी, तो लाइ त मां कुझु बि करे सघां थी। तो मथां भरोसो न आहे। मां डिॼां थी त किथे तूं मूंखे धोखो न ॾी। छा मां तोखे धोखो ॾेई सघां थो? कहिड़ी ख़बर? जेकॾहिं तोखे मूं मथां एतबार न आहे त पोइ छॾे ॾे संगत खे। छाजो प्यार ऐं छाजी मोहबत? तूं थोरी थोरी ॻाल्हियुनि ते जल्दी नाराज़ थी वेंदो आहीं। यकीन कर, मां तोसां बेपनाह मोहबत कंदी आहियां। जे तूं मूंखे न मिले न त मां मरी वेंदसि। मां तोसां मिलण त चाहियां थो, पर जॾहिं तूं मिलण खां इनकार कंदी आहीं न त पोइ नाराज़ थी पवंदो आहियां। छो त तूं डिॼणी आहीं। जेकॾहिं संगत रखी अथई त पोइ निभाइण बि सिख। निभायां त पई, अञा छा कयां? फोन ते ॻाल्हाइण ऐं परे खां इशारा करण। छा तूं मिलंदीअ कोन? जे मिलूं ऐं की ॾिसी वतो त पोइ? कुझु बि कोन थींदो। घणा चकर भाॼई ऐं माई सकीना ॾिठो आहे, पोइ छा थियो? पोइ बि मां अकेले मिलण खां डिॼंदी आहियां। जेकॾहिं तूं डिॼी थी मिलण खां त पोइ तोसां का बि संगत न आहे। कमाल, मुंहिंजी ॻाल्हि त नाराज़ थी वियो। होसि ताईं हिन जी कावड़ ख़तमु न थींदी जेसि ताईं मां हिन सां न मिलंदमि। पर शादी खां अॻु में मिलण बि त सही न आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।